स्ट्रॉबेरी, सूफ, केला, जैतून, नारंगियूं, खारका, छेले जी भाजी, मुर्गे जी भाजी, मछली जी भाजी, चांवर स्पेशल। करें इहो भी सोचींदो कर त मुझे पाड़े वारे के इफ्तारी जे लाइ मानी आहे कान्हे। करें इहो भी सोचींदो हो पानी ते रोज़ो छोड़े, हो रात जो खीर जो ढुक भी न हुजे, सुके भत ते रोज़ो पियो रखे। तू 5-5 किला खीर घुराए 1.5 किलो खीर पिए, वो तुझो रोज़ो केड़े किस्म जो जो पाड़े वारे के रोज़े रखण जी भी ताकत। पान फरमायूं जेको हिकड़े हिन पानी जे ढुक सां के रोज़ो खोलाए या खारक सां या खीर जे ढुक सां सवाब एडो तस जन सजी मोहम्मद जी उम्मत के रोज़ो छोड़ाए। इन मानव जे मथा अल्लाह जी जन्नत आशिका जेको उघाड़न के बुखारन के अल्लाह जे नाले ते मानी दो खारे। अचो ध्यान कयो उन मानव जे मथा भी अल्लाह जी जन्नत आशिका जेको कुरान जी तिलावत थो करे। पढ़ लो नाए तो खोले करे कुरान जी ज़ियारत कर। खुदा जी ज़ा जो कसम इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह के अल्लाह जी ज़ियारत थी। रब फरमायो से इमाम अहमद चो मुझा अल्लाह तुझो कुर्ब शामी हासिल थींदो आ प्योर। पान फरमायो मुझे रब फरमायो अहमद जेको कुरान दो पढ़े मां रब जो न सा वडो प्यार। अल्लाह अल्लाह कुरान पढ़वर अल्लाह जा रब जी सा जो कसम जेके कुरान पढ़ंदा जनो अल्लाह सा कचहरी दा वेठा करने। अल्लाह अल्लाह क्या मजो ड्याड़ो थींदो। रब फरमाइंदो मुंजा पाड़े श्रीयो जो एक जमात ईंदी। रब फरमाइंदो हलो बिना हिसाब किताब जन्नत में सही केर फरमाए ओए आ जन दुनिया जे अंदर मुझे घरन के आबाद कयो हो कुरान पढ़ंदो हो पढ़ाइंदो हो। हुजूर फरमा खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा। पान फरमायो तवा सबनी मां भलो जेको कुरान पढ़ी वरी बेन के कुरान पढ़ाए। अल्लाह अल्लाह ओ लंजारी शरीफ जे लाए के औरो अल्लाह जी जन्नत उन जे मथा शिका जेको सजो दी हुए तो कुरान जी तिलावत थो करे। आजा तो सुभान अल्लाह। पर जेको कुरान की खोले करे नाज़रा तो पढ़े कुरान नाज़रा इने के बस सवाब हाजी साहब दूसरी पढ़ तो के बस सवाब साईं अब्दुल लतीफ कुरान जो हाफिज है याद पढ़े को सवाब। मां हाफिजा बड़ा याद एक सवाब। छोटा सा हाफिजन में वरी एडी सुस्ती ते जो कुरान खोलींदा से तभी नजर एडे न विंदी छो तो याद आना की मुंडी विंदी तजुर्बो साईं यार पढ़ाए तो कर सके असा पढ़ो खोले ना तभी एक मूड जी थी याद ना वेड़ा पढ़ो छो तो याद जबान हले थी असा के हिकड़ो सवाब मिलंदो पढ़ण जो और जेको नाज़रा वारो आ ना वो खोली करे तवज्जो सां पढ़ंदो इन के बस सवाब एक कुरान पढ़ण जो सवाब भी कुरान जी ज़ियारत जो सवाब। घणा कदम कढिया मुझी घरवारी जो मुझे मां आज क्यों खत्म पूरो कयो जो चोबल आप गए हैं जाती घरे सजो दी कुरान पढ़ मां भी तरह न कजान जे तरह न कर ओ मुझी वणी उडियानी कुरान पढ़ कुरान मेरी बरकत मन शगलहुल कुरान अन जिक्री व मसालती। फरमाए के कुरान मशगूल करे से रुको कुरान तो पढ़े रुको कुरान तो पढ़े रुको कुरान तो पढ़े। फरमाए अल्लाह तो फरमाए मां सबनी का अग में अल्लाह मां की मानी दे अल्लाह मां के लटा दे अल्लाह मुझी बीमारी दूर कर। फरमाए तो अल्लाह तो फरमाए तेन सबनी का अग में मां हिन के दींदो जेको मुझो कुरान तो पढ़े बिना कुरान बिना कुरान को वक्त तो न तो लगी
सुबह जी नमाज पढ़न दाने आज़ान चंदियूं आज़ान पढ़न वेही रहो यासीन पढ़ो कुरान जी तिलावत कर पो वनी सुम्ह त निंड में सुकून भी अचे वरी उथी वरी बेपरी कमकार करे वरी बेपरी खां पोइ जो कुरान जी ज़ियारत कर टेपरी खां पोइ वांदो आ न भला ज़िक्र कर दुरूद शरीफ पढ़ तस्बीह पढ़ दुरूद जो रमज़ान कमाई जो महीनो आहे इबादत आई जेको पढ़ो जेका पढ़ इबादत शैतान आई असां ला सुस्त टेपरी खां पोइ वठ हाणे आला केॾी महिल सुबुह जो चोरा बा घणो टाइम आहे 15 मिंटन 15 मिंटन में ज़िक्र कर न 15 मिंटन में वरी फ्रूट ते तकीदी मज़ो इन माण्हूअ जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिका जेको माण्हू मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़े तो इन जे मथां भी अल्लाह जी जन्नत आशिको सोबदार लंजार वारो दुरूद जी कसरत कर खुदा जी साजो कसम सां दुरूद ॾाढो पढ़ंदा आहियूं उथंदे वेहंदे मदरसन में वञो दुरूद वञो जेको काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे अर्ज़ कयो दुनिया वारा माण्हू था चवनि था ए मौलवी दुरूद न असां दुरूद का सवा असांजो गुज़ारो ई न गे खुदा जी साजो कसम सां चवंदा आहियूं दुरूद का सवा इबादत कबूल न थींदी दुआ न थी वेंदी मजलिसूं कबूल करण दुरूद पढ़ो थी सही आसान गाहक में न पढ़ंदो इहो एतिजाज जेको सुवाल कंदो इहो एतिरोज़ असां चवंदा आहियूं असांखे बांग बिलाली खपे ख़्याली न हिकु वटि इंडिया वारी बांग ईरान वारी भांग उलमाए हक उलमा जो बंद जमियत उलमा इस्लाम वारन मदीने वारी भांग जेका बिलाल चोंदो हो कलमे वारो खुदा जी साजो कसम तो के असां के अम्मा जे गोद में कलमो मिलियो बिलाल जने कलमो पढ़ियो हो पत्थर ते लेटाए करे सीने ते पत्थर रखंद बिलाल तड़पी मरी वञो या मोहम्मद जो कलमो छॾे दे बिलाल आस के रसूल तेरे मुझो साईं दुनिया में बुरको मटे वियो हजरत बिलाल के मदीने में मज़ो को न पियो अचे अरे उते वेगे यार मुझो साईं दुनिया छॾे वियो बिलाल भी खणी कपड़ा कुले ते रखियो हलंदे बंद कंदे हजरत बिलाल वञी पंहिंजे इलाइके में पहुतो माण्हुनि चयो बिलाल काफ़ी वक्त खां बाद आयो माए साडी दावत को हज़रत बिलाल जो यार तबीयत सही न हो अज छॾियो सुभाणे सभिनी जूं दावतूं खाईंदुसि रात जो निंड न थी अचे उहो ज़मानो पोइ यादि अचे हुज़ूर को नज़र अचे कॾहिं चवंदो हो बिलाल पानी भरे दे मां मोहम्मद वुज़ू कयो बिलाल ही कम कर बिलाल मेहमान आयो मानी घर से साईं मां के पैसा कोनन आन फरमायो बिलाल कर्ज खड़ी भी मोहम्मद जे मेहमान के मानी घर नबी सखिया ई निंड अची वई रोंदे नबी साईं जी ज़ियारत ख्वाब में थी चवण सुभान अल्लाह नबी ने फरमाया बिलाल इकड़ी ना इंसाफिया असां जो शहर मदीनो छडे हजरत बिलाल की निंड न आई उठियो हलंदे मदीने आयो सहाबा ने जो हजरत बिलाल के 6 महीना लगी विया बिलाल यार काफी हो जो हलियो वई मोहम्मद करीम वारे जमाने वारी आजान त बुधा नबी संगे जमाने वाली आजान न दई सके छो जिने मां आजान नो न वो चोंदो तशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ही मोहम्मद अल्लाह जो रसूल दव अज मुसल्लो खाली बेहोशी इश्क सबनी के जवाब ने इमाम हसन हुसैन मदीने जे मीर जा नवासा अली जा लाडला भजंदा आया
चाचा बिलाल नानो मोहम्मद दुनिया छॾे वयो तू मदीनो छॾे वए मोहम्मद करीम वारे ज़माने वारी आज़ान त ॿुध हज़रत बिलाल चयो सभिनी खे जवाब ॾिनो इन्हनि खे मां जवाब कीअं ॾियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वॾो प्यार कंदो हो मोहम्मद मुस्तफ़ा हिननि खे चपन ते चुमियूं ॾींदो हो मोहम्मद मुस्तफ़ा हिननि खे सिंगंदो हो नबी से कुले ते खणी करे ख़ुदा जी ज़ात जो कसम हलंदो हो सभिनी खे जवाब न मिलण खे न ॾेई सघियुसि आज़ान चयो में अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ख़ुदा जी ज़ात जो कसम बिलाल जो आवाज़ मदीने जे घर घर में वयो माण्हू भागन मां भॻो करन मां भॻो बिलाल आयो मोहम्मद मुस्तफ़ा भी आयो होंदो हज़रत बिलाल चयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हीअं जो ॾिठो बिलाल बेहोश थी वयो ये आशिक़ रसूल हुयो ख़ुदा जी ज़ात जो कसम मदीने वारा भी आशिक़ बिलाल मोहम्मद करीम जो वॾो आशिक़ हुयो नबी साईं जे मस्जिद जे मुअज़्ज़िन हुयो रंग कारो हो वार घुंडीदार चप मुबारक वॾो कौम जो हबशी हो अल्लाह अल्लाह जन्नत न मिलंदई हुस्न ते जन्नत न मिलंदई माल ते जन्नत मिलंदई कोन ज़ात न पुछंदो हुस्न न ॾिसंदो माल न ॾिसंदो रब तो फरमाए मुंहिंजी नज़र तव्हांजे अमालनि ते हो तव्हांजे अमलनि ते हो तव्हांजे दिलनि ते हो रंग कारो घुमे मके जे घर में पियो लेकिन न जे जुती जो आवाज़ अल्लाह मोहम्मद के जन्नत में पियो ॿुधाए दादा तो जो 70 दफा ने क्यों मिलंदव नबी से मस्जिद का बाहर निकता हजरत बिलाल रोए पियो पान फरमाए बिलाल छो तो रहे जैसे यहूदिन जा बार बिलाल जा वेचारा था एकड़ो तो जो बुधाए तो बिलाल मांग किए नहीं दो साईं ने कहा दिन जैसे ही भी ठान टोलो के पान पर वट 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 बिलाल गरीबाई रोज बेचारा कढदा वठी पोयो भगा हिकड़ो हथ अची आयो केले आए सही हेठ सभनी के रोज गडो हे कंदो साईं ने मथे ते हेडिया पुट हेडिया बुधाए त मुजो बिलाल बांग कीअं दींदो थोरो ॾाढा डकी बिया जो भजन आया छोकरा मुझे पी के चयो पुट रोज वेचारा कढंदो बिलाल जा अॼु पुलिस पकड़े वई तसी सिकिए चे बिलाल पकड़े दस मोहम्मद अरबी रे चे हां आए ये जी भी तो सब मानू भी तो सदको वनास मिठी मोहम्मद जो पाक हथ मुबारक उन्हें नंढड़े छोकरे जे मथे थी पयो जंजो नालो अबू महजूर बुधा बुधा बांग कीअं दींदो होले अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर 4 दफा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह बदफा अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह बदफा हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह बदफा हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह बदफा अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह साईं ने तो मत पर बस बस मां बिलाल जी सॼी बांग याद कई अल्लाह अकबर का शुरू कंदो अल्लाह इलाहा इल्लल्लाह ते पूरी पाण फरमाए वञ समझी ना मुझे बिलाल सही जे या रसूल अल्लाह मां न वेंदो सुभान अल्लाह ते चओ एरे मुडे दलिसो आशिक जो किसो तो बुधायो आशिक जो पाण फरमाए वञ अॻे मुझे बिलाल जा वेचारा न कढंदो कर से मां घर न वेंदो सुभान अल्लाह चओ से मां घर न वेंदो पाण फरमाए वञ पी पी बीठो भजन तो अबू मजूर मुजो पुटरा अच हलो यहूदी मुजो पुटरा पी के दो चवे तो जो नाया मांगे न साईं जो आया बस जल्दी तो खत्म करना रे सुभान अल्लाह यहूदी जो बर पी दो चवे से हल न हलंदुस साईं फरमायो
अबू माजूरा वन्यो अबू सदई तो अल्लाह 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 ओ सोबदार लंजार जे गोठ वारो नन्हे बार आशिक थी पयो मदीने जे मीर जे मथा रोई चवे तो सोना हेले हाणे नवी दुस सजी जिंदगी गुलाम थी करे रंदो मां वाह मोहम्मद करीम तुझे हथ मुबारक जो कमाल वाह जो तुझो हथ मुबारक यहूदी जे बार जे मथे दे पयो तुझो हथ कमाल वारो तुझो हथ मुबारक साईं तू आलो तुझो मक्को आलो तुझो मदीनो आलो तुझो अबू बकर आलो तुझो उमर आलो तुझो उस्मान आलो तुझो अली आलो तुझो अमीर माविया आलो तुझो हसन आलो तुझो हुसैन आलो ओ मोहम्मद करीम साईं घोर वञा तू शान में आला इल्म में आला हुस्न में आला जमाल में आलो कमाल में आलो अखलाक में आलो रब फरमाए वरफअना 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 लक जिक्रक रब फरमाए मोहम्मद असां तुझो जिक्र बुलंद कयो जाते मुंहिंजो जिक्र उते तुंहिंजो जिक्र जिते मुंहिंजो नालो उते तुंहिंजो नालो उलमाए हक उलमा जो पंहिंजो अकीदो आहे जाते खुदा जी खुदाई आहे मिठे मोहम्मद जी मुस्तफाई आहे दादा त चओ न सुभान अल्लाह हथ मुबारक जो कमाल हेॾा वारा अबू मज़ूरा वार कटाए वॾा थी विया अथई चए थो यारो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मां वार कीअं कटाया मुंहिंजा असली वार अथव चओ सुभान अल्लाह ये असली है असली की असली नकली की जी मां नंढड़ो हुयुसि बिलाल जा वेच बांग ॿुधंदोसि वो छोरनि खे गॾु करे पर बिलाल जे आवाज़ में माण्हुनि खे बांग ॿुधाईंदोसि टोका कंदोसि बिलाल ते अड़े मुसलमाननि जो हे बिलाल बांग हीअं थो करे पोइ छोकिरा खिलंदा हुआ पोइ हिकु दफ़े बिलाल मूंखे पकड़े मोहम्मद रबी ॾे वठी वियो सदको वञासि मिठी मोहम्मद पंहिंजो हथ मुबारक मुंहिंजे मथे ते रखी सॼी बांग बिलाल वारी ॿुधी उन ॾींहुं इश्क थी वियो रसूल सां नंढड़ो इश्क थी पोइ मां मोहम्मद जो कलमो पढ़ियो पोइ जे बाबो वठण आयो मां न वयुसि मां मोहम्मद सां नीह जो नातो लगायो नारो मोहब्बत जो हयो उन ॾींहुं जेकी उन टाइम मुंहिंजा वार हुया न उन ॾींहुं काटी वारनि खे छॾे ॾिनो उन्हनि वारनि खे मां कीअं कटायां जिन खे मुस्तफा जा हथड़ा मुबारक लॻा हलवो खाइण तो सोलो हलवो खाइण तो सोलो आशिका तो मासूक जो टोन वठे मासूक के राजी करे यहूदी जो बारड़ो आ पीछे सुवंज मदीने मां बाजार मां सौदो वठिया नबवी मस्जिद क्रॉस कई मोहम्मद करीम जो आवाज उन दे कन्न ते पयो लड़ी आयो नबी से वेठा वाइस पिया कन संजन ने दे चेहरो सुभान अल्लाह छा तो नबी से जो चेहरो छा तो वे अखियों हूं जिन मोहम्मद जा दीदार कया हिते गाल तो कया तो रूत ये गाल तो कया अखियों में पानी तो हले चंगन भलन छा मंजर होंदो जो कचहरी मोहम्मद जी होंदी चेहरो मोहम्मद जो होंदो ज़ियारत करण वाला सहाबा यो न कोई ओ सहाबा जा दुश्मन कचहरी कंहिंखे नसीब कन अची वेही रहियो ये कचहरी कंदे कंदे वक्त लगी यो पी इंतजार आया ना शाम जे टाइम ते मोट पीउ ॾिठो पुट वयो मोकलियो मां सौदे लाइ खाली आयो चई यार ओ मुंहिंजा बाजान ओ मुंहिंजा बाबा साईं तो वारो सौदो मूंखां विसरी वियो मां पंहिंजे लाइ सौदो ख़रीद कयो काॾे वेंदे चई मोहम्मद करीम जे कचहरीअ में नबीअ जा दीदार कयूं तो अचां
यहूदी हो मोहम्मद करीम के न मनीदो हो जैसना ना पुत्र मोहम्मद रे नवींदो कर चे बाबा मावींदो से रात गुजरी सुबह दो उस बकरियों का जबलन में कागे वन्यो ये जबलन मा चारी दो जबलन मा बकरियों चारी दो बाग में छड़े सिदो में से मोहम्मद ले आयो जो बियो कम को न हो सिर्फ रसूल करीम जे चेहरे जी ज़ियारत कंदो हो अल्लाह अल्लाह नबी जो चेहरो भी तो चेहरो हो रब तो फरमाए वद्दुहा 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 कसम मुझा मिठ मोहम्मद करीम तुझे चमकना रोशन चेहरे जो अल्लाह अल्लाह कने ही अभी चवे दो कद नरा तकल्लुब वजहिका फिस्समाए फलनुवल्लियन्नका क़िबलतन तर्दाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम जेको डाजा सुभान अल्लाह चवंदो मूंसा गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए आमीन त चओ अल्लाह मदीने में मारे अड़े हिकिड़ो तो चओ तव्हां सभु चओ मुंहिंजो भाउ मौलवी साहब हो आलिम वयो उम्र कर अक्टूबर जे 14 तारीख 13 तारीख ते काबतुल्लाह जे हुदूद में उनके वफात ॾिनी अल्लाह फौत काबे जे इमाम उन जी नमाज पढ़ाई सुभान अल्लाह जन्नतुल मौला में उनके जाइ मिली भागी भला मरणो ता है न या दुआ घुरंदा कयो त अल्लाह शहादत जो मौत दे या मदीने जो मौत दे रोज रब तो फरमाए मोहम्मद जने नमाज में तो चेहरो मथे कयो तो मां अल्लाह तो तुझे चेहरे जा दीदार पियो कर कद नरा तकल्लुब वजहिका फिस्समा ये मथे ॾिठो ई न असां ॾिसो पिया चेहरे चाहे भी पाण ॾिसे भी पाण कसम पाण छोकरो भी कचहरी खत्म थी भजंदो वयो अलाए बकरियूं काॾे वयूं ॾिठई त यार बीठियूं आहिनि घणे चई हलो हलन न पयूं बकरियूं कीअं हलन ताज़ा ताज़ा मदीने जे मीर जा चेहरे जा ज़ियारत करे आयो हो अग में पाण थियो पोयां बकरियूं पयूं हलन पी बकरियूं ॾुधियूं रोज़ बकरियूं ॾोगे खीर थोरड़ो करे त खीरो बकरियूं न थियूं ॼण तूं चारे न थो अॼु जो बकरियूं ॾोधाई अॼु खीर ज़्यादा आहे कोण अॼु मीण थो चवेसि पुट ॾिसो रे जबलनि में गांव घणो हुयो अॼु जेको आहे फ़र्क़ु पियो आहे खीर में एॾे वींदो कर छुई भली अबे खे ख़बर ई न आहे त को पुट खे ॾे वियो हो अल्लाह 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 चई बाबा या चूई भली चई यार ॾाढी भली दिल में पो खुश थे पियो ओ मुंहिंजा बाबा चूई जो कमाल लागे मोहम्मद जे चेहरे जो कमाल रोज़ ये पियो करे अॼु भी सुभान बढ़िया गुज़ार ना पाण फरमाई हिंदलो न तो अचे सलाम मोहम्मद तुझे याद सब नबी उम्मत विसारींदा क़यामत जे दिहाड़े मोहम्मद असांखे कोन विसारी चओ न सुभान अल्लाह जेको नबी न तो विसारे उनखे तू विसारे छॾ उनजो दीन विसारे छॾ उनजो दुरूद विसारे छॾ उनजी अखियुनि जी ठार नमाज़ विसारे छॾे उनजो चवण त यतीम जो ख़्याल कर विसारे छॾी उनजो ख़्याल आहे त अबे जी इज़त कर विसारे छॾी नबी जे हुक्म खे मञे ई कोन थो तूं नबी खे मञे तो नबी जा हुक्म कुरान के मनो था कुरान जा हुकुम था सही फरमायो हे ते वेंदो नजर न तो अचे साहब ने चयो या रसूल अल्लाह ये तो काफर जो पुटरो यहूदी जो ताजे दीदार लाइंदो खुदा बीमार थियो मदीने जे मीर
फरमायो हलो तो पुछी अचोंसि मुंहिंजा साईं घोर वञान सदको वञोन साहबा था चवनि साईं जन हलिया दरवाज़ो खड़कायूं यहूदीअ दरवाज़ो खोलियो हुज़ूर फरमायो यार ले ख़बर तुंहिंजो पुटु कीअं आहे चईसि मुंहिंजो पुटु बीमार मुंहिंजो पुटु सकरात में अखियूं छत में चप चुरन कोन था न मानी न पानी अॼु टियों ॾींहुं कॾहिं कॾहिं होश अचेसि थो मुंहिंजा साईं जॾहिं होश थो अचे न मानी थो घुरे न पानी थो घुरे सिर्फ़ मोहम्मद मोहम्मद पयो करे कुझु न सही तव्हांखे ॾाढो यादि थो करे तव्हांजो वॾो आशिक़ आहे माण्हू दर खोल दरवाज़ो खोलो हुज़ूर जा कदम अंदर पहुचंदा पिया सुभान अल्लाह जल्दी तो खत्म कया सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ अंदर जो पहुचंदा पिया कुरान फरमाईंदा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन देखो दादा सुभान अल्लाह चवंदो मदीने वींदो रहमत वारा नबी आया कदम रखियो सकरात दूर थी वियसि अखियूं लगी आयूं ॾिठई साईं थो अचे जेने मां वेंदो हुयुसि अॼु सोनो पाण कुर्ब जा कदम भरे मुंहिंजे अंगण ते आयो आहे साईं फरमायो ॾिसी करे रोए भी थो मुर्के भी दो अखिल में लुड़क चपन ते मुर्क साईं आया मथा भी चऊं पुट साईं खबर है तो वेडो तू असन जो आशिक इंदे हुए कलमो न पढ़ियो थई अज तुंहिंजो वक्त पूरो ऐं सकरात पुट मौत हयाती जो मालिक मान अल्लाह अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला पुत्र कलमो को न पढ़ियो हुई अज तो कलमो ॿुध मां क़यामत वारे ॾियारे जन्नत वठी ॾींदो मां पीउ ॾे मुंहुं कयई पीउ भी रोए थो चवे थो यार मूंखे ख़बर न केॾो तू नबी जो आशिक़ यार ॻाल्हि ॿुध यार मोहम्मद मेहरबान अथई वफ़ादार अथई असांजी क़िस्मत असां सां असांजे क़िस्मत में कलमो नसीब आहे अलाए न मोहम्मद खे राज़ी कर हाणे हेॾे मुंहुं कर वफ़ा वारे चेहरे खे ॾिसे थो अखियुनि में लुड़क चपन ते मुर्ग ज़बान शुरू थी वई रोए भी पियो खिले भी पियो यारो यार के छड़ियूं पियो वञे आशिक़ माशूक़ के छड़ियूं पियो वञे चपन ते मुर्ग अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सोबदान जानवरो पक्का बोड़ो अमान्यानी हयादोर यहूदिया जो बार नंढड़ो कलमो पढ़ी बस कई मोहम्मद राज़ी थी पियो नंढड़े छोकरे जो रूह निकतो पियो वञे पर मोहम्मद जा कलमा पढ़ंदो पियो वञे सही फरमाया था ऐं तुंहिंजो न आहे असांजो आहे सही सही तव्हांजो आहे पाण फरमायूं जल्दी को इनके गुस्ल ॾियारियो जल्दी को कफन पारायो साहबा था चवनि या रसूल अल्लाह कफन जो नओं कपड़ो कोन्हे पाण फरमायूं नओं कपड़ो कोन्हे मां मोहम्मद जी मुज़म्मिल वारी चादर वारो कफन पाराए छॾियो जिन मोहम्मद के राज़ी अल्लाह उनखे राज़ी अखियूं नबी साईं जूं ठारियो मोहम्मद राज़ी थींदो राज़ी मां तव्हां पुछां थो नमाज़ पढ़ंदो कि न ख़त्म पूरो तो तरावियां भी पूरियूं न राज़ी ये महीनो बड़ी बरकत इन महीने में अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुताहरा मरियम इस्लाम अफीफा इस्लाम वडी आलिम मीरास जे मसले में सहाबा मसला उन का हल कराइंदा नबी जी रानी जाते अम्मा आशा जंहिं जाए